कोट बहादुर पिताफी के रिवासी आजमत पिताफी जो यारों पुलिस ऐं चोरन खिलाफ एहतजाज। आजमत पिताफी शाहीन टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त 2 महीना अॻु नामालूम चोर मुंहिंजे घर मां हिकु बैटरी, हिकु सोलर ऐं हिकु पखो खणी फरार थी विया हुआ। हिन जो वधीक चवणु आहे त अहिड़े क़िस्म जी मूं यारों थाणे ते NC दाख़िल कराई आहे, मगर पुलिस मुंहिंजी का बि मदद न कई आहे। वधीक ॾिसूं था नज़ीर अहमद पिताफी जी ही रिपोर्ट। साइन माल मौजूद है जो यार लुंड लग गोट बहादुर पिताफी में जो 6 महीने की 22 तारीख जी चोरी चली NC भी यार थाने ते मैंने कट रही। उन का सोशल मीडिया ते भी इन जी वीडियो वायरल रही। उन का कुछ बिया भी चैनल उन्होंने ते वीडियो हली और खुद इनका आजमत पिताफी खुद मौको वठंदा इन जो छा चवण है। जी आजमत पिताफी मां मज़लूम आया मुझे इन माल ती ऐसो चो यार लुंड दिलासो ॾींदो आयो कयो भी कदम कोन कयो त मूंखे चयो त मुंशी चयो उन जो नालो मूंखे कोन थो अचे यार लुंड जो। उन जे पैसा ॾे असां रेट कयूं। मां चयो मज़लूम जो जॾहिं पैसा हुजनि त पप्पा नवी बैटरी जे सोलर पखा वठी ॾियां। मुंहिंजो को चोर पधरो त कोन्हे, मूंखे का इल्मु कोन्हे। चोरी खणी फरार थी विया। मूं मिसकीन जे अलाह करण मुंहिंजी मदद कंदा करण जी लीला करण। हिकु भलारा महीने मां गर्मीअ मच्छरां जेके मासूम ॼाणीअ नौजवाने महिल लंगड़ीअ हथां पहिरियों सोलर पखा गॾा गाॾे ते मां हलाए वरितो आहे। हिन माल ते मच्छरनि तंग कयो आहे, चोरनि बि तंग कयो आहे। आखिर मजबूर आहियां, हाणे का बि मुंहिंजो सहारो न आहे। मां हिकु ख़ुदा करण अलाह जे में सदके ख़ुदा करण मुंहिंजी मदद कंदा। ऐसो चो यारे लुंडरे मुंहिंजो न ॿुधो आहे। हिन माल ते बराए महिरबानी मुंहिंजी मदद कंदा। अलाह जे वास्ते मुंहिंजी मदद कंदा। मूंखां पैसा घुरना कयो त नथा रेट ॾियूं। मुंहिंजा चोर त कोन्हे पधरा जे मां उन ते चवांसि फिलाना मुंहिंजो चोर आहे। का बि मूंखे इल्मु कोन्हे। इन भलारे महीने जे सदके मच्छरनि में मां मज़लूम तंग आहियां। मुंहिंजो बि ॾाढो तंग कयो आहे। ख़ुदा करण जी मदद कयो। मुंहिंजा सोलर पखा बैटरी मोटाइनि। अलाह करण जी मदद आहे भलारे महीने सदके बराए महिरबानी कंदे मां ऐसो चो के हिदायत कयो जो मुंहिंजा सोलर पखा मोटाइनि। ख़ुदा करण जी हिमायत कयो, मुंहिंजी मदद कयो। अलाह करण चोरनि मूंखे ॾाढो तंग कयो आहे। मुंहिंजे हर साल मुंहिंजी चोरी कंदा आहिनि। मां ग़रीब जो मज़लूम जो हर वक़्तु नुक़सानु कंदा आहिनि। मां ख़ुदा करण जी मुंहिंजी हिमायत कंदा वास्ते अलाह जे। नज़ीर अहमद पिताफी शाहीन टीवी न्यूज़ घोटकी।